जाती शहर में रोलू कुतन ढेरा ॼमाए छॾिया। शहर के बाज़ार में घिटिन छितन कुतन जो आज़ार वधी वियो, जंहिं सबब स्कूली ॿारड़ा स्कूल वञण खां कीॿाए रहिया आहिनि। छितन कुतन सबब गुज़िरियल महीने में 49 इंसानी जाननि मासूम ॿारनि नंढनि वॾनि खे ॾारे विधो आहे। अहिड़ी सूरत बावजूद इंतज़ामिया अगूर निंड पयल रोलू कुतन के माराइण में का भी अगबराई न कई वई। उन सिलसिले में शहरी एक्शन कमेटी जाती के अगवाननि सैयद वफ़ा हुसैन, शाह अब्दुल रज़ाक थई में ॿियनि मुतालबो कयो त कुता मार मुहिम शुरू करे कुतन के आज़ार मां निजात ॾियारी वञे। रिपोर्ट सागर हनीफ सईम जाती।